कदकोट खां रिपोर्ट कर रहा है अब्दुल खालिक चाचर। ॻोठ नसीर खान भयो जे मेन प्राइमरी स्कूल गुज़िरियल 10 सालनि खां बंदि पियल आहे। ॻोठ जा सभई ॿार ॿियनि ॻोठनि में तालीम पिराइण ते मजबूर थी तालीम खाते जे अमलदारनि ख़िलाफ़ शहज़ैन भयो, अयान भयो ऐं ॿियनि शागिर्दनि जी अॻुवाणी में ॻोठ जे स्कूल जे मेन गेट अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते ॻोठाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॻोठ नज़ीर खान भयो जे मेन प्राइमरी स्कूल में उस्ताद त मुक़ररु थियल आहिनि, पर तालीम खाते जे नाअहली सबबि स्कूल सालनि खां बंदि पियल आहे। जॾहिं त मुक़ररु उस्ताद घर वेठे पघार खणी रहिया आहिनि, मजबूर थी असीं पंहिंजे ॿारनि ऐं ॿियनि स्कूलनि में मोकिलियूं था, जेका असां सां सरासर नाइंसाफ़ी आहे। ॻोठाणनि जो वधीक चवणो त तालीम खाते जे बेध्यानी सबबि स्कूल ज़बूनारी जो शिकार थी वियो आहे ऐं स्कूल में फर्नीचर तोड़े पाणी पीअण जी बि सहूलियत न आहे। ॻोठ नसीर खान भयो जे रहवासियुनि शागिर्दनि तोड़े शागिर्दनि तालीम खाते जे वज़ीरनि खां मुतालबो कयो आहे त बिना कंहिं देर जे स्कूल में उस्तादनि जी हाज़िरी खे यकीनी बणाए स्कूल में बिना बुनियादी सहूलियतूं मुहैया करे ॾिनियूं वञनि।